नासिम, मुल्तान का कराची वेंदड़ ज़िक्रिया एक्सप्रेस हैदराबाद वेझो फनी ख़राबी सबब ॿिनि हिस्सनि में विराइजी वई आहे, जंहिं सबब ट्रैक ते ट्रेननि जी अच वञ रोकी वई आहे। तफ़सील वधीक मालूम कंदा सलीम मलाका। सलीम, छा इन हवाले सां वधीक अपडेट आहे? जी बिल्कुल, मुल्तान का कराची वेंदड़ ज़किरिया एक्सप्रेस हैदराबाद वेझो फनी ख़राबी सबब विच मां ॿिनि हिस्सनि में विराइजी वई आहे। रेलवे ज़रियनि मूजिब ट्रेन जॾहिं हैदराबाद रेलवे स्टेशन तां रवानी थी त वेझे मोड़ वटि कंपलिंग टुटण सबब गाॾी जेका ॿिनि हिस्सनि में विराइजी वई। वाक़िए जे नतीजे में को वॾो हादसो पेश न आयो आहे, न ई कंहिं क़िस्म जो को जानी या माली नुक़सान थियो आहे। इतला मिलण ते PWI रेलवे अमले वाक़े वारे हंधि पहुची मरमती कमु जेको आहे शुरू कयो आहे। हिन वक़्तु मरमती कमु मुकमल थियो आहे, जंहिं खां पोइ ट्रेन खे ॿीहर रवानो कयो वियो आहे। वाक़े सबब ज़किरिया एक्सप्रेस लॻभॻि 1 कलाक देरि सां रवानी थी, जॾहिं त मेन डाउन जेको ट्रैक आहे उहो पिणु 1 कलाक ताईं बंदि रहियो। ट्रेनिंग जी जेका रवानगी बाद जेको मेन डाउन ट्रैक आहे उन ते ट्रेननि जे अच वञ ॿीहर जेको आहे उहो बहाल कई वई आहे। जी सलीम, तफ़सील कागा करण जे लाइ महिरबानी।